नाज़िन थाना बोला खान में सिंध की सकाफ़त रंग निर्वार थी विया। मच कचहरी में सुगड़न रात जा दिया रोशन करे छड़िया। फनकारन जबरदस्त सुर विखेरे महफिल में वेठलन के झुमाए छड़ियो। इन हवाले से पेश है फैज़ परवेज़ निमण जी रिपोर्ट। कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे मुझे सजदो उन अखया मुझे सजदो उन अखया जेको इंसान जे पासे कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे। सिंध जूं रवायतूं आहिनि ॻोठनि में मच कचारियूं थींदियूं आहिनि। अॼु थाणे बोला खान में MNA मरहूम पीर बख्श खासकरी साहब जे उताक ते ज़ाहिद सराई जे तरफ़ां ही मच कचहरी रखी वई आहे, जंहिंमें असांजे कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि का शाइर कोटड़ीअ खां फनकार सभु आया आहिनि, पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदे आ रहिया आहिनि ऐं पंहिंजी धरतीअ सां मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। असांजी सिंध जी तारीख़ रही आहे जेको सो असांजे सिंध जा काफ़ी आलम अदीब स्कॉलर शाइर अदीब थी गुज़रिया आहिनि। ही जेके मच कचहरियूं उताकुनि जूं कचहरियूं इहे असुल में तइलीम लाइ यूनिवर्सिटियूं हिन ही असुल में असांजो इल्मु आहे। ऐं हिते असांजे कोस्तान जा असांजे सॼी सिंध जा तइलीमदान अचे गॾु थिया आहिनि जेके पंहिंजा ख़्याल वंडीनि था ऐं उन मां इलाही कुझु मिले थो। त असीं चऊं था त अहिड़ियूं कचहरियूं थियणु घुरिजनि। त अहिड़े दौर में जॾहिं जिते कोरोना आहे उते बि हिकिड़ी तइलीम आहे जेका आम माण्हुनि ताईं बि वञे थी ऐं घरनि ते बि वञे थी, ॿार ॾिसनि था उन्हनि ते बि वञे थी। ॾाढो सुठो सूणा ऐं हलणु घुरिजनि उताकुनि में ॾाढी ख़ुशीअ जो मक़ाम। कोहिस्तान जी रिवायतुनि जे ऐन मुताबिक़ आहे इहो सुठी हेल्दी एक्टिविटी अॻिते थियणु खपनि, ॿी हंधनि ते थींदियूं रहंदियूं आहिनि, असां वटि आहे। ऐं असां गॾु गॾु असांजा जेके कोहिस्तान जा नौजवान आहिनि उन्हनि में सुठो शऊर पैदा थियो आहे। थी वई आहे मोहबत कारोबारी मूंखे को ॿुधाए रखूं कंहिंसां यारी। थी वई आहे मोहबत कारोबारी मूंखे को ॿुधाए रखूं कंहिंसां यारी। को ॻोल्हे नफ़ो या फ़क़ति को फ़ाइदो, थी वई चाहत दिलि जी दुकानदारी। थी वई आहे मोहबत कारोबारी मूंखे को ॿुधाए रखूं कंहिंसां यारी। नूरदीन चवे हीअ मच कचहरी सोना हथ हीअ सच कचहरी। मोहबत जा मेल मचायूं रे असीं कोहिस्तानी आयूं रे। अॼु असांखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे जो ज़ाहिद भाउ ही कोस्तान में जेको सकाफ़ती मच मचायो आहे ऐं जेको कचहरियूं जेके असांजे जेके मच कचहरियूं थियनि थियूं असांजी तहज़ीब ऐं सकाफ़त जो हिसो आहिनि। इन में हिते जा जेके सुगड़ शाइर अदीब ऐं ॼाण जा माहिर जेके हिसो वठनि था, हिन मां सकाफ़ती मच कचहरीअ मां असां तमामु घणो इल्मु ऐं शऊर पिरायूं था। थाणे बुल्ला खान कोहिस्तान जी रवायत रही मच कचहरी और सिंध में मच कचहरियूं थींदियूं। असल में हिन मच कचहरी जो मक़सदु हूंदो हिकिड़ी जेका अदबी जेका असांजी संगत आहे उन में हिकिड़ो रूह फूकिजी वेंदो। इन लाइ थाणे बुल्ला खान या कोहिस्तान में थींदियूं रहनि थियूं। मच कचहरी हिकिड़ी हज़ारे सालनि जी हिकिड़ी पुराणी सिंध जी सकाफ़त आहे जेका सदाईं सिंध में हर साल ख़ासि करे सियारनि में इन जी महफ़िल में लॻंदियूं आहिनि ऐं असां हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई आहे सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ। ऐं हिकु बार वरी पे आओ पिरी जिंद जान घोरे सदको ऐं ख़ैरात कयां तुंहिंजे सूंहं जूं त ॻाल्हियूं चंड सां सारी रात कयां तुंहिंजे सूंहं जूं त ॻाल्हियूं चंड सां सारी रात कयां।